नाज़रीन, ठारोशाह जे ॻोठ सखी दाद जा रहवासी बासर जी ॾाढ ऐं ज़बरदस्ती क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करण वारे अमल ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे मोहम्मद जुड़ल मंगी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं ठारूशाह भरिसां ॻोठ सखी दादवाईअ में, जिथे क़दीमी क़ब्रिस्तान ते हिकु बासर कब्ज़ो कयो आहे। उन ख़िलाफ़ ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा मुतालबो आहे। क़दीमी क़ब्रिस्तान आहे जेको हिते असांजो कब्ज़ो ख़तमु कराइण बाला ऑफिसरनि खे इहा अपील आहे। एसओ ठारूशाह खे अपील आहे। सभिनी खे असां बाला ऑफिसरनि खे एप्लीकेशन कराए जेको आहे असां अपील कई आहे। बराए महिरबानी करे हिते जेको आहे तमामु घणो कुझु हले थो, जेको आहे मंशियात वग़ैरह हर शइ शराब वग़ैरह ॿियो जो क़ब्रिस्तान को जेको आहे कब्ज़ो ख़त्म कराए वञे, बराए महिरबानी। साईं, हे असांजो तमामु पुराणो क़दीमी क़ब्रिस्तान आहे, जंहिं त हिन ते बासर माण्हुनि कुझु वक़्त खां 2-5 सालनि खां कब्ज़ो कयो आहे। ऐं हिन ते राति जे टाइम में या ॾींहं जे टाइम में मंशियात, शराब, नशो, अलाए कहिड़ी कहिड़ी शयूं वापराइनि था पिया। उन जे करे असांजे ॿारनि ते तमामु बुरो असरु थो पए। ऐं मीडिया ऐं ठारूशाह एसएचओ इन्हनि मिली करे असां सां ताउन कयो आहे। ऐं इन्हनि जूं महिरबानियूं जंहिं असांजो आवाज़ु पंहिंजे चैनलनि ते पहुचाए ऐं असांजो मान मथां कयो आहे ऐं असांजो हौसलो बुलंद कयो आहे। हीउ कब्ज़ो ख़तमु कराए वञे। थोराइता रहंदासीं असां एसएचओ जा। ऐं चर्च वग़ैरह जेको हिननि जो आहे, हिन महिल ताईं बि हिननि जो हले थो पियो। ऐं हीअ जेके हिननि जा कख ठहिया पिया आहिनि, इहे ख़तमु कराए वञनि। दोस्तो, असांजो पहिरें खां वठी ऐं हिन महिल ताईं इहो ई मुतालबो आहे त हीउ असांजो सखी दादवाईअ जो जेको क़ब्रिस्तान आहे, इहो सिंध जो वॾे में वॾो 2 नंबर ते मुक़ाम आहे। ऐं हिते अल्हम्दुलिल्लाह असांजो ॻोठ लिखियलु पढ़ियल सभु ऑफिसरनि जो ॻोठ आहे। हिते को बि लोफर लुचो न रहंदो आहे। हीउ माण्हू जॾहिं खां वठी आयो, असांजे नौजवाननि खे नशे जी आदत बि पई ऐं हू पढ़ण खां बि जेको आहे सो जेको आहे न हटी विया। जो साहिबु आयो, हिननि हीअ हितां भॼी विया, हुननि खे का ख़बर पइजी वई, हितां भॼी विया। पोइ एसएचओ साहिबु हिननि जो माल खणी वियो। पोइ राति ते उते वञी पुॻा थाणे ते, साईं असांखे माल ॾियो, असां वञूं था। पोइ एसएचओ साहिबु हुननि खां वाइदो वरितो आहे। हाणे उहे माल काहे विया आहिनि, बाक़ी हिननि जो जेको मनाव आहे इहो हुननि माना अञा न ड्राथो आहे। असांजो वरी बि एसएचओ साहिब खां इहो मुतालबो आहे त उहो पंहिंजे नज़रसानी में ही कब्ज़ो तव्हां ख़तमु करे। ऐं हिते ॻोठ जी न सरकारी भित अची रही हुई, उहा भित कोरोना जे करे कमु रुकिजी वियो। हिन इहा भित पंहिंजी हथरादू ॾेई करे कब्ज़े जी कोशिशि कई आहे। बराए महिरबानी कब्ज़ो ख़तमु करायो। जीअं त गुज़िरियल 7 महीननि खां हिते हिकिड़ो शाह साहिबु आहे भोटीअ जो, उहो अचे हिते कब्ज़ो शुरू कयईं त हीअ मुंहिंजे वॾनि जी जॻह आहे। ख़बर तॾहिं पई, अञा पाण लभे ई कोन त हेॾो अचे ॿियो हिकिड़ो पंवर लथो जेको रोज़ भरी चर्स जी ॿधियूं अचे। भरी चर्स जी पोयूं 20 मवालीजनि खे, कंहिंखे पिस्टल वर में, कंहिंखे कल्ह में खुद में गिलेशन, हेॾो क़बरूं ड्राहे, सैयदनि जूं क़बरूं ड्राहे, उन्हनि ते कब्ज़ो करे हिते हिन पंहिंजो चर्स जो कारोबार शुरू कयो। भोटीअ जा जवारी नशाई हिते सभु हुजनि, मञुठ जेको पूरे तरह जा नशा हितो नशो अचनि, चर्स वठी वञनि। अबा हीअ छा करे, चई त ॻोठाणनि खे मोकल आहे, मां पंहिंजो इहो कारोबार कंदुसि। बाबा कारोबार तूं ॿियो कर। न मुंहिंजो इहो कारोबार आहे, तव्हांखे मोकल आहे, मां कब्ज़ो कंदुसि। नंढड़ा ॿार अचनि, हीअ एॾी बदमाशी अथसि, एॾी बदमाशी, राति जो नशो करे हिते नंगो नचे, टेप वॼे नंगो नचे, हिन सां ॿिया गॾु बदमाश वञनि, उहे नचंदा वतन। एसएचओ ठारूशाह खे डीसी साहिब हुकुम ॾिनो। डीसी साहिब खां सॼो ॻोठ वियो मिलो। उन हुकुम ॾिनो त हीउ डरायो। 5 चकर ॻोठ वारा आयसि, चए त मूंखे कंदो केरु छा, मूंसां बदमाशनि जो टोलो गॾु आहे। नेठि एसएचओ ठारूशाह लूं ख़ान शहर खे असां सभु ॻोठ वारा सलाम था पेश कयूं, जंहिं हिन बदमाश खे हितो माल छोड़े कढियो आहे। पर ख़बर पई आहे त हू अञा बि हथियारबंद वठी कब्ज़े जी कोशिशि करे रहियो आहे। छा हीउ क़दीमी क़ब्रिस्तान इन लाइ रहियो आहे त हिन ते नशो जो हलियो हुजेसि? कॾहिं बि न ॻोठ वारो नशो न कंदा आहिनि, न चोर आहिनि। असांजे ॻोठ में ताज़ो हारून पीरज़ादे जूं 2 किलियूं चोड़ाईंदसि। इन लाइ महिरबानी करे असां मथियां ऑफिसरनि खे चवंदा, हीअ जेका मन अहिड़ी ठाहियूं वेठो आहे, अञा हिन जी निशानी आहे, इनखे बक़ाया निशानी ख़तमु करे। जी नाज़रीन, अवां जेको आहे सो एहतजाज कंदड़नि जा व्यूज़ ॿुधा। हिन जो चवणु आहे त जेको बासर हिते कब्ज़ो करे ऐं उन जॻह ते जेको आहे सो नशेदार शयूं वापराए रहिया आहिनि। ऐं हिन जेको आहे सो नशेदार वापराइण सबबु सॼो ॻोठ परेशान आहे। फौरी तौर ते जेको आहे सो हिन कब्ज़े खे जेको आहे सो ख़तमु कयो वञे ऐं जेका ॻोठ में बेचैनी आहे उनखे ख़तमु कयो वञे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ल मंगी, मेहरान टीवी, ठारूशाह।